नाज़रीन, ठटो में मुसलसल बरसात खां पोइ मुतासिर माण्हुनि ठटो हैदराबाद नेशनल हाईवे ते धरणो हणी चलिया भरिसां क़ौमी शहराह ते टायरनि खे साड़े एहतजाज कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर राजा तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सीलात आहिनि? हाँ जी बिल्कुल, मुसलसल बरसातुनि सबबि मुतासिर माण्हुनि जो ठटो हैदराबाद नेशनल हाईवे ते धरणो हुयो। चिलिया भरिसां क़ौमी शहर ते मक़ामी माण्हुनि टायरनि खे साड़े एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त बरसातुनि सबबि मज़दूरी ख़तम थी वई आहे। ॿारड़ा ऐं वॾा बुखूं काटे रहिया आहियूं। घरनि में खाइण लाइ बि नाहे। असांजो कमु रोज़ानो जबल जे इलाइक़े में पथर तोड़े खोटाई आहे, जेको कमु बरसाति सबबि बंदि आहे। असांजे घरनि में बरसाति जो पाणी दाख़िल थियण करे खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे सार नाहे लधी। असांजी ज़िंदगी कीअं गुज़री रही आहे। ॿारनि खे हिकु वेलो मानी बि नथी मिले। जेकॾहिं अहिड़ियूं हालतूं रहियूं त असां ग़रीब माण्हू बुख वॻे मरी वेंदासीं। मुज़ाहिरीन सिंध सरकार समेत ज़िले इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त फौरी तौर ते संदन जेको आहे सो माली सहायता करे संदन परेशानी ख़तमु कई वञे। जी